नाज़रीन सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सब खां पहिरीं ख़बर अवां खे ॾियूं लाड़काणो मां, जिते बदमनी वधी वई आहे। शहरी घरनि अंदर बि गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। मार्केट थाणे जी हद विच शहर में अणॼातल जवाबदार घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते औरतुनि खां 2 तोला सोन फुर करे फ़रार थी विया। इतलाबाद पुलिस मुतासिरनि खां रिवायती पुछा गाछा करे वापसि रवानी थी वई। लाड़काणो मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मंसूर अबड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी मंसूर अबड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल तारा, लाड़काणे में अमन अमान जी जेकी सूरत हाल आहे उहा ॾींहों ॾींहुं बिगड़जंदी थी वञे। लाड़काणो शहर हुजे या उन खां अलावा जेके मुख़्तलिफ़ तहलका आहिनि, नओं दौरो, रतो दौरो, तोड़े बाडर डोकरी, जेके मुख़्तलिफ़ जेके ज़िलो आहे लाड़काणो, त उन में क्राइम जेको आहे तमामु घणो वधी वियो आहे। शहरी जेके आहिनि हिन पंहिंजे घरनि में बि जेके गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। गुज़िरियल ॾियारे 2 वाक़िया आया त पुलिस अहलकारनि खां नामालूम हथियारबंद फुर उन्हनि खां हथियार बि फुर करे या उन्हनि खे मारकुट बि कई ऐं ज़ख़्मी हालत में उनखे छॾिया। अॼु ताज़ो ई जेको आहे लाड़काणे शहर जे मार्केट थाणे जे हद में शहरी अहमद अली शेख जे घर में 3 नामालूम हथियारबंद घिरी करे औरतुनि खां 2 तोला सोना ज़ेवर फुर करे फ़रार थिया। जॾहिं त अहिड़ो इतला जेको आहे हदई पुलिस खे ॾिनो वियो आहे। पुलिस जेकी आहे रिवायती जेकी पंहिंजी बरक़रार रखंदे जांच कयूं पिया, साॻियो ई मौक़ुफ़ अख़्तियार कयो आहे। पर हिन वधंदड़ जेकी बदमनी आहे उन हवाले सां हिन वक़्त ताईं DIG लाड़काणो तोड़े SSP लाड़काणो का बि कोशिशि न आहे वरिती त लाड़काणो ज़िलो जेको आहे उन में क्राइम जेको आहे तमामु घणो वधंदो। पंहिंजे मोटरसाइकिलनि जी फुरियूं हुजनि, मोबाइल फ़ोन हुजे या उन खां अलावा जेके ॿियो क्राइम आहे, घरनि अंदरि जेके लखे रुपयनि जा धाड़ा लॻनि था, त उन हवाले सां पुलिस जेकी आहे का बि अॻु भराई न आहे करे सघी, जंहिंजे करे जेके शहरी आहिनि उहे पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि पिया ऐं उन्हनि इहो मुतालबो कयो आहे त हिन मामले जो IG सिंध जेको आहे सख़्तीअ सां नोटिस वठे। लाड़काणे ज़िले में वधंदड़ बदमनी जो नोटिस वठी अमन अमान जेकी सूरत हाल आहे उहा फौरी तौर ते बहाल कराई वञे थी। महिरबानी अवां जी मंसूर अबड़ो तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन उन खां पोइ अवां खे ॿुधायूं सिरानी वेझो ॻोठ पांधी मिला में नारी सां मुबैना तौर जिनसी ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ संदसि वारसनि एहतिजाज कयो। अवां खे ॿुधायूं पिया सिरानी मां ॻोठ पांधी मिला में नारी सां मुबैना तौर जिनसी ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ संदसि वारसनि एहतिजाज कयो। संदन चवणो हो त नारी खे ज़्यादती जो निशानो बणाईंदड़ जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार न थी करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॻोठ पांधी मिला में नारी सां मुबैना तौर जिनसी ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ संदसि वारसनि एहतिजाज कयो आहे। सजावल में व्याजनि खां तंग थी ज़रई भाण जे वापारी ख़ालिद उमरानी एहतिजाज कयो। संदसि चवणो हो त 35 लख रुपयनि जो भाण वरितो, जंहिं ते मूंखां 75 लख रुपया व्याज वरितो वियो, जेको आउं व्याज भरी चुको आहियां। चेक व्याजनि वटि आहे। व्याजी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान करे रहिया आहिनि। सजावल में व्याजनि खां तंग थी ज़रई भाण जे वापारी ख़ालिद उमरानी एहतिजाज कयो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर अली नवाज़ भुरगड़ी खां। जी अली नवाज़ भुरगड़ी, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी ताहिरा, बिल्कुलु सजावल जो ज़रिए भाण ऐं दवाउनि जो वापारी आहे ख़ालिद इमरानी आहे। अॼु जमे नमाज़ खां पोइ हिकिड़ो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुनजो चवणु आहे त आउं भाण जो कारोबार कंदो आहियां, मुंहिंजो भाण जो दुकानु आहे, जेको मूं भाण ते हिकु वापारी खां उधार ते वरितो, जंहिंखे मूं चेक ॾिना हुआ, जेके चेक हुन गिरवी रखी छॾिया। हुनजो चवणु आहे त मूं 35 लख रुपए जो भाण वरितो, 75 लख रुपया ॾेई वियो आहियां। हाणे जेको व्याजी जेको आहे मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान करे पियो। पुलिस जेका आहे उहा बि हुननि व्याजनि जी वंगार वहे पई। मूंखे हुन ॿुधायो त जेको 10 ॾींहं अॻु में सजावल जे SSP घुराए करे मूंखे हुतां लिखत में बयानु वरितो त तव्हां ते जेके पैसा आहिनि उहे पैसा हिनखे ॾिना वञनि, पर उहे हुननि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई त हुन जेका लिखत में ॿुधायो पियो वञे त सेप्टेम्बर में पैसा ॾियण जो चयो हो। हुनजे बावजूदि जेके हींअर मूंखे सजावल जे थाणे ते मूं ते NIC कटे करे मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां परेशान कयो पियो वञे। ऐं हिकिड़ो वापारी ईअं इज़तदार वापारी ईअं मूंखे इलाही ब्लैकमेल करे तंग कयो वियो आहे ऐं ख़ुदकशी करण जी कोशिशि कई, जेकर उते सजावल शहरनि बचाए वरितो। अहिड़ो अमल उते शहरनि जेको सख़्तु कावड़ जो इज़हार कयो। छो जो सजावल ज़िले में इहो व्याज जो कारोबार तमामु घणो आहे ऐं जेको उरूज ते पहुची वियो आहे। पुलिस जेका आहे महिरबानी अवां जी अली नवाज़ भुरगड़ी तफ़सील ॾियण लाइ। हैदराबाद के लतीफ़ाबाद में 20 ॾींहंनि खां बिजली बंद हुअण ख़िलाफ़ औरतूं मर्द ऐं ॿारड़ा रस्तनि ते निकिरी आया। मुज़ाहिरीन दाहियो त ख़ुदा हाफ़िज़ बोर्ड वारे इलाइक़े में 20 ॾींहं अॻु बिजली जो ट्रांसफार्मर ख़राब थियो, जेको मरम्मत लाइ लाॻापियल हेस्को अमलदार लाहे खणी विया। अवां खे ॿुधायूं पिया हैदराबाद जे लतीफ़ाबाद में 20 ॾींहंनि खां बिजली बंद हुअण ख़िलाफ़
औरतूं मर्द ऐं ॿारड़ा रस्तनि ते निकिरी आया। इन जा तफ़सील मालूम कयूं था। हैदराबाद मां इम्तियाज़ खोसो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इम्तियाज़ खोसो। बिल्कुल ताहिरा, लतीफ़ाबाद यूनियन नंबर 11 जो इलाइक़ो आहे ख़ुदा हाफ़िज़, उतां जे रवासियुनि 20 ॾींहंनि खां बिजली बंदि हुअण ख़िलाफ़ टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कयो। एहतजाज दौरान इलाइक़े वासी औरतुनि ऐं ॿारनि हेस्को ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अब्दुल सत्तार रेहान अली ॿिनि चयो त संदनि इलाइक़े में 20 ॾींहं अॻु बिजली जो ट्रांसफार्मर ख़राबु थियो हो, जंहिं बाबति उन्हनि लाॻापियल सब डिवीज़न जे अमलदारनि खे दरख़्वास्त ॾिनी हुई। अमले पहुची मरमत लाइ ट्रांसफार्मर लाथो ऐं पाण सां गॾु खणी विया आहिनि। हिन जो चवणु आहे त 20 ॾींहंनि खां लाॻापियल हेस्को सब डिवीज़न जे ऑफिस जा हू चकर काटे रहिया आहिनि, पर अमलदार संदनि बिजली जो ट्रांसफार्मर ठाहे ॾियण लाइ तयारु न आहिनि ऐं हाणे उन्हनि खां मुबैना तौर ते 30,000 रुपया रिश्वत तलब कई थी वञे, जेका न ॾियण ते संदनि इलाइक़े जी बिजली बहाल न थी आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बिजली न हुअण सबबु 20 ॾींहंनि खां उहे बिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। सख़्तु गर्मी में पीअण जो पाणी अणलभ थियण सबबु ॿारड़ा तोड़े पीरसन बि बेहाल बणियल आहिनि। हिननि हेस्को चीफ खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी संदनि इलाइक़े जी बिजली बहाल कई वञे त जीअं संदनि परेशानियूं ख़तमु थी सघनि। जी ताहिरा। महिरबानी मुंहिंजी इम्तियाज़ खोसो तफ़सील ॼाणण लाइ। तलहार ऐं बदीन में पाणी जी खोट ऐं गैर मुनसिफ़ानी विर्छ ख़िलाफ़ जमीयत उलमा इस्लाम जे कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सनन चवणु हो त ज़िले बदीन में पाणी जी गैर मुनसिफ़ानी विर्छ करे बासर धुरिन के गैर क़ानूनी वाहन ज़रिए पाणी ॾिनो पियो वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया तलहार ऐं बदीन में पाणी जी खोट ऐं गैर मुनसिफ़ानी विर्छ ख़िलाफ़ जमीयत उलमा इस्लाम जे कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदन चवणु हो त ज़िले बदीन में पाणी जी गैर मुनसिफ़ानी विर्छ करे बासर धुरिन के गैर क़ानूनी वाहन ज़रिए पाणी ॾिनो पियो वञे, जंहिं करे लखें एकड़ ज़मीन गैर आबाद बणिजी रही आहे। मोहम्मद सिद्दीक़ थेबो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी मोहम्मद सिद्दीक़ थेबो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जीअं त बदीन ज़िलो नॉन पेरिनल एरिया आहे। हिन में जून खां वठी अगस्त ताईं सितंबर ताईं जेको सो पाणी ॾियणो हूंदो आहे आपाशी इंतज़ामिया खे, पर हिन साल जीअं ई सीज़न शुरू थी आहे ते पाणी जी सख़्तु खोट आहे। ख़ासि करे जेके अलीपुर ते नाजाइज़ वाह कढिया विया आहिनि फुलेलिम जा ऐं धिका लॻाया विया आहिनि, उन्हनि जे सबबु पाणी किथे बि बदीन जे में पूछड़ न करे रहियो आहे। जेके बि कैनाल आहिनि, तक़रीबन नसीर कैनाल आहे, गुनी कैनाल आहे, इमा वाह आहे ऐं सुल्तानी वाह आहे, उन्हनि जूं जेके बि शाखूं आहिनि उन्हनि में पाणी जी सख़्तु खोट ख़िलाफ़ अॼु जेको सो दीनी जमायतुनि जमीयत उलमा फज़ल रहमान ग्रुप जे कारकुननि ऐं अहदेदारनि जेको सो प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। उन्हनि जी इहा ई इंतज़ामिया खां घुर आहे त ख़ुदा हीअ सीज़न सिर्फ़ु 2 महीननि जी रहिजी वई आहे ऐं इन में पाणी मुहैया करे ॾियो। अगरि पाणी मुहैया न थियो त सारे फसल खे कापारी धक आहे जेको हिते जी ग़रीब आवाम बर्दाश्त करे न सघंदी। महिरबानी मुंहिंजी सिद्दीक़ थेबो तफ़सील ॾियण लाइ। शहदादपुर जे अस्पताल जे मसइलनि जे हल लाइ पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जी गॾिजाणी थी। उन मौक़े ते पीएम अॻवाणनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मशीनरी ख़राबु आहे, पैसा न आहिनि जो मरम्मत करायूं। वधीक तफ़सील ॿुधायो आहे हमीद खोसो। जी शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस अस्पताल जी बहाली बहितरी ऐं जेके माली बहरान आहिनि उन मां कढण लाइ पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन पारां मीटिंग घुराई वई आहे, हिकु बैठक कई वई आहे ऐं उन सां गॾोगॾु प्रेस कॉन्फ्रेंस बि कई वई आहे। उन्हनि में हिननि अॻवाणनि जो चवणु आहे त फौरी तौर ते शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस अस्पताल जी जेका बजट आहे उहा वधाई वञे। अचो त उन हवाले सां वधीक अॻवाणनि सां ॻाल्हाईंदासीं त वधीक हिननि जो छा चवणु आहे। असांजी हिन मीटिंग जो मक़सदु इहो ई आहे त PMA जे तरफ़ां असां मीटिंग कई। असांजी हॉस्पिटल जेका तमामु घणी सुठी रनिंग हॉस्पिटल आहे, पर अॼुकल्ह उन जो बजट जो इशू आहे, जंहिंजे करे सभु असांजूं जेके पुराणियूं सुठियूं मशीनरियूं आहिनि उन्हनि जो गैरफ़ाल पियूं आहिनि। उन्हनि खे बजट तमामु घटि आहे जो असां मशीनरी बि उनखे सही कराइण लाइ पैसा कोन्हनि। अॼोकी असांजी मीटिंग जेका PMA जे तरफ़ां हुई उहा अस्पताल शहदादपुर सिम्स जे मसइलनि जे बारे में हुई। अहम इशू 3 हुया। उन में हिकिड़ो त बजट जी खोट, ॿियो जेको आहे सो जेके नवां भर्ती थियल छोकिरा हुया 2013 में उन जूं IDs न खुलणु ऐं टियों इंतिज़ामिया जी गिरफ़्त। हाणे बजट जे साथ जे तर्क़दुरु आहे उन में इहो आहे त असांजी 2 सालनि खां लॻातार 30 करोड़ बजट आहे ऐं जॾहिं त असांजी खपत 60 करोड़ आहे।
हींअर जेकर 20% जेका वधी आहे छोकिरनि जी जेका पघारूं पेंशन या उन्हनि में असांजी रुगो पघारूं 32 करोड़ थियनि थियूं त उन मां असांखे मिलिया आहिनि 30 करोड़ बाक़ी इस्पताल सॼी जेका उन जा इख़राजात थींदा सॼे साल जूं दवाऊं मशीनरी यूटिलिटीज़ बिल्स वग़ैरह उहे सभु किथां ॾींदासीं। मेडिकल इंस्टीट्यूट जो जेको दर्जो मिलियो शहदादपुर खे ऐं जेको कंबर शहदादपुर खे गॾु मिलियो हुअसि गंबट खे ऐं हुन खां पोइ तव्हां ॾिसो हुनजी प्रोग्रेस हुन टाइम ते बि असांजी शहदादपुर जे हॉस्पिटल जी प्रोग्रेस हुन खां बि वधीक हुई पर जीअं जीअं टाइम अॻिते वधियो त हिन जी जेको आहे प्रोग्रेस असांजे हॉस्पिटल जी जेको आहे उहो जेको अॻिते वधणु खपे आहे त उहो अॻिते वधण जे बजाए एतिरी पोइते थी आहे त हीअ हिते मेडिकल इंस्टीट्यूट दर्जे जो मतिलबु आहे हिते नर्सिंग ट्रेनिंग हुजे अॻिते हली मेडिकल कॉलेज हुजे अॻिते हली जेको आहे न हिन में बाक़ाइदा मज़ीद सहूलियतूं एतिरे सालनि में थी वञणु घुरिजे आहे। जेको कमु हले पियो हींअर माशाल्लाह हूं त ठीकु आहे पर डॉक्टर्स जी पूरी अटेंडेंस कोन्हे पूरो स्टाफ कोन्हे कोन ऐं अस्पताल में मेडिसन बजट जे पूरे न हुअण जे करे जेका बजट एतिरी मिली आहे 3 करोड़ जेका 2-3 करोड़ त अचे थी सैलरीज़ में त मेडिसन किथां ईंदियूं मेडिसन जो वॾो हींअर बहरान लॻो पिया आहे एमरजेंसी में मेडिसन तमामु घटि आहिनि। जी PMA अॻुवाणी जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो चवणु आहे त शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस अस्पताल जी जेका बजट आहे उहा समूरी मुलाज़िमनि जे तनख़्वाहुनि में हली वई थी वञे ऐं जेके दवाऊं गोरियूं आहिनि उहे जेको आहे सो मरीज़नि खे मुयसरु न आहिनि। हिननि आला इख़्तियारनि खां इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते शहदादपुर इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस अस्पताल जी बजट वधाई वञे त जीअं जेके मरीज़ अचनि था उन्हनि खे जेको आहे सो उहे दवाऊं गोरियूं मुयसरु थी सघनि। कैमरामैन पीरबख्श टालपुर सां गॾु अब्दुल हमीद खोसो टाइम न्यूज़ शहदादपुर। अव्हांखे ॿुधायूं फैज़गंज जे इलाइक़े भंग बेहण में सहाफ़ी जे मक़तूल चाचे जे कातिलनि जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सूबो देरो रानीपुर ऐं हिंगोरजा में एहतजाज कया विया। एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि जो चवणु हो त पुलिस क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। फैज़गंज जे इलाइक़े भंग बेहण में सहाफ़ी जे मक़तूल चाचे जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सूबो देरो रानीपुर ऐं हिंगोरजा में एहतजाज कया विया आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि जो चवणु हो त पुलिस क़त्ल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। मुसलसल एहतजाज करण बावजूदि को बि तदारुक नथो कयो वञे। इन ते वधीक ॻाल्हायूं था सूबो देरो मां फज़ल मोहम्मद मंगी असां सां लाइन ते मौजूदु हूंदो, रानीपुर मां रज़ा राजपर ऐं हिंगोरजा मां अब्दुल जब्बार चांग असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु हूंदा। मूंखे ॿुधाइनि पिया फैज़गंज जे इलाइक़े भंग बेहण में सहाफ़ी जे मक़तूल चाचे जी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सूबो देरो रानीपुर ऐं हिंगोरजा में एहतजाज कयो वियो आहे। इन वक़्तु टाइम न्यूज़ रिपोर्टर फज़ल मोहम्मद मंगी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी फज़ल मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल फैज़गंज इलाइक़े भंगू बेहण जे सहाफ़ी अली गौर भंगू जे चाचे जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब सूबो देरो अॻियां सहाफ़ी रात खेपुर जे अॻवान जमाल महमूद खुड़ो, वाहिद सामखियो, फज़ल मंगी, अली बख्श फलंगी, आमिर चनो ऐं ॿियनि एहतजाज कयो। उन मौक़े ते एहतजाज कंदे अॻवान चयो त जेके जवाबदार आहिनि क़त्ल में मुलविस उन्हनि खे जल्द जल्द पुलिस खे गिरफ़्तार कयो वञे ऐं पुलिस जेका आहे ॼाणी वाणी उन्हनि कातिलनि खे लिकाए रही आहे। जेकॾहिं कातिल गिरफ़्तार न थिया त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधाए वेंदो। जी ठीकु आहे फज़ल मोहम्मद, अवां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु रहिजो। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो आहे। रानीपुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर रज़ा राजपर बि टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी रज़ा राजपर, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी ताहिरा सहाफ़ी इताद खेरपुर जे सॾ ते भंगू बेहण जे सहाफ़ी अली गौर भंगूअ जे चाचे जा कातिल जेके गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सहाफ़ी इताद सूबे देरे जे अॻवान लाल बख्श शातो, रज़ा राजपर, वहीद सोलंगी, सिकंदर सरकी, शबीर जाफ़री, नियाज़ मोमिन जामड़ो, नज़ीर सोलंकी जी अॻवानीअ में रानीपुर प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि जो चवणु हो त भंगू बेहण जे सहाफ़ी जेके उन्हनि चाचे जेके कातिल आहिनि हिन महिल ताईं गिरफ़्तार नथा कया वञनि ऐं पुलिस जेकी आहे उहा तहफ़ुज़ ॾियण में बिल्कुलु नाकाम वई आहे। सहाफ़ी कलम ज़रिए हमेशह सच लिखियो आहे जंहिं सबबु ख़ानदान खे टारगेट बणाए पियो वञे। हिननि IG सिंध SSB खेरपुर खां मुतालबो कयो त भंगू बेहण सहाफ़ी चाचे जा जेके कातिल आहिनि उहे फौरन गिरफ़्तार कया वञनि, न त असां लाइ अमल अञा वधीक एहतजाजनि जो जोड़ींदासीं। जी ताहिरा। ठीकु आहे रज़ा राजपर, अवां असां सां लाइन ते मौजूदु रहिजो। अव्हांखे ॿुधायां पिया नाज़रीन सूबो देरो रानीपुर ऐं हिंगोरजा में एहतजाज कयो वियो आहे। टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल जब्बार चांग असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अब्दुल जब्बार चांग, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि?
जी बिल्कुल ताहिरा मांखे ॿुधाईंदो हलां त सहाफ़ी साद खैरपुर जे सॾ ते भंगू भेण जे सहाफ़ी अली गौहर भंगू जे चाचे जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हिंगोरजा में सहाफ़ी साद खैरपुर जे अॻवान चमन राजकर मोहम्मद सिद्दीक सोलंगी हाकिम सतो सिकंदर दुनियो मुबशर जांगर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़ी अली गौहर भंगू जे चाचे खे कत्ल कंदड़ जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न आहिनि थी सघिया। सहाफ़िन खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न कया विया त SSP ऑफिस जे आॾो धरणो आयो वेंदो। हिननि इहो बि चयो त हिकु पासे सिंध असेंबली में बिल पास कयो थो वञे, ॿिए पासे वरी सहाफ़िन मथां तशदद, इहो सिधो सो हिकिड़े सहाफ़िन सां कलम दड़ियुनि सां हिकिड़ी नाइंसाफ़ी आहे। ठीकु आहे, महिरबानी अवां जी। अब्दुल जब्बार चांग अवां तफ़सील ॿुधाया हिंगोरजा मां, रज़ा राजपर रानीपुर मां तफ़सील ॿुधाए रहियो हो ऐं फज़ल मोहम्मद सोबोदेरो मां तफ़सील ॿुधाया। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, फैज़गंज जे इलाइक़े भंगू बहण में सहाफ़ी जे मक़तूल चाचे जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सोबोदेरो रानीपुर ऐं हिंगोरजा में एहतिजाज कयो वियो। दौड़ वेझो ॻोठ नज़ीर कंबोह में कंबोह बिरादरी जी ॿिनि धुरनि जे झेड़े दौरान मारिजी वियल ॿिनि सगन भाइरनि असगर ऐं अरशद कंबोह जे जनाज़े नमाज़ 36 कलाकनि खां पोइ अदा कई वई। धुरनि में छिकताण सबबि 10 खां वधीक थाणनि जी पुलिस नफ़री खे बि विहारियो वियो। दौड़ मां टाइम न्यूज़ जी रिपोर्टर बाबर वसाण असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी बाबर वसाण, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ताहिरा, दौड़ लॻोठ नज़ीर हुसैन कंबोह में कंबोह बिरादरी ॿिनि धुरनि जे झेड़े में मारिजी वियल ॿिनि सगन भाइरनि असगर ऐं अरशद कंबोह जी जनाज़े नमाज़ 36 कलाकनि खां पोइ दौड़ शहर जे एजुकेशन ग्राउंड ते अदा कई वई, जिते कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मोड़ ॾियण लाइ 10 खां वधीक जेकी थाणनि जी पुलिस नफ़री मुक़ररु कई वई। जनाज़े नमाज़ में दौड़ शहर जे सियासी समाजी मज़हबी अॻवाननि ऐं शहरनि तोड़े कंबोह बिरादरी जे हज़ारे सवे माण्हुनि जेके आहिनि उते शिरकत कई। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मक़तूल जे वारसनि पारां कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं लाश दफ़नाइण वारे ऐलान खां पोइ 36 कलाक ताईं लाशनि खे गुसल न ॾिनो वियो हो ऐं 6 कलाकनि ताईं अॼु सुबुह जेको लाश मेराण हाईवे दौड़ ते रखी धरणो हयो वियो, जंहिंखां पोइ पुलिस जेको 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो, जंहिंखां पोइ वारसनि लाशनि खे गुसल ॾिनो ऐं अॼु हिननि जी जनाज़ नमाज़ अदा करण बैदि जेके ही मक़तूल हुआ उन्हनि खे मुक़ामी क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो आहे। महिरबानी मां जी बाबर वसाण तफ़सील ॾियण लाइ। मीरपुर ख़ास डिवीज़न में हाई कोर्ट बेंच जे क़याम लाइ वकीलनि एहतिजाजी तहरीक जारी रखंदे जुमे जे ॾींहुं बि कैंप लॻाए टोकिन हड़ताल कई। एहतिजाजी कैंप में हैदराबाद समेत मीरपुर ख़ास मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी ऐं वकील अॻवाननि शिरकत कई। रवि शंकर माली खां इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। जी रवि शंकर। जी बिल्कुल ताहिरा, मीरपुर ख़ास डिवीज़न जेको लॻभॻि 45 लख आबादी जेको रखे थो ऐं सिंध जो 4 नंबर वॾो शहर आहे, जंहिंमें जेको हाई कोर्ट सर्किट बेंच न हुअण जे करे जेके मीरपुर ख़ास जा जेके वकील ऐं जेके आहिनि उहे सरापा एहतिजाज पिणियल आहिनि। ऐं इन्हनि पारां जेको 1 महीने खां एहतिजाज जी जेका तहरीक आहे उहो जारी आहे। अॼु 4थे हफ़्ते बि जेके टोकिन हड़ताल कई वई ऐं उन जेको टोकिन हड़ताल में जेके हैदराबाद मीरपुर ख़ास ऐं जेके समेत जेके ॿिनि इलाइक़नि जे जेके वकील ऐं जेको सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई ऐं उन धरणे में वेठल जेके सियासी वकील सियासी अॻवाननि ऐं मीर परवेज़ टालपुर, क़ाइम काशिफ़ पहोड़, मौलाना हाफ़िज़ुर रहमान फैज़, मनूमल ऐं ॿियनि जो जेको चवणु हुयो त मीरपुर ख़ास जेको हिकु पुराणो मसइलो जंहिंमें इहो आहे त जेको डिविज़नल हेडक्वार्टर जे सके थो, पर हिते हैदराबाद में सर्किट बेंच आहे हाई कोर्ट जी, पर मीरपुर ख़ास में न आहे, जंहिंजे करे हितां जी जेके डिवीज़न जी आवाम आहे जंहिंमें उमरकोट, सांगड़ ऐं जेके थरपारकर जी आवाम आहे उहो सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾिए थी। जॾहिं हैदराबाद सर्किट बेंच में हुननि जी जेका सुनवाई रखियल हूंदी आहे त उहे हिकु ॾींहुं अॻु में हैदराबाद तरसंदा आहिनि, जंहिं करे हुननि जो ख़र्चनि में इज़ाफ़ो थींदो आहे। उन सां गॾोगॾु जेके सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾींदा आहियूं। इन करे असां जेके मुसलसल पंहिंजी एहतिजाजी जेका तहरीक आहे उहा जारी रखी आहे। जेसि ताईं इहा एहतिजाजी तहरीक जारी रहंदी, जेसि ताईं हाई कोर्ट जेका मीरपुर ख़ास में हाई कोर्ट सर्किट बेंच जो क़याम न थींदो। जी महिरबानी मां जी रवि शंकर तफ़सील ॾियण लाइ।
घोटकी इंतजामिया कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीन न कराईंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो आहे। दुकानदारनि ऐं शहरनि सां असिस्टेंट कमिश्नर घोटकी जी गॾिजाणी थी, जंहिं दौरान एसी दुकानदारनि खे हिदायत कई त दुकाननि ते कमु कंदड़ मुलाज़िमनि खे हर सूरत में वैक्सीन कराए रिपोर्ट ॾिनी वञे। घोटकी इंतजामिया कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीन न कराईंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो कयो आहे। तफ़सील मालूम कयूं था घोटकी मां माजिद संघड़ खां। जी माजिद संघड़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा, घोटकी शहर में कोरोना वायरस की वैक्सीन न कराईंदड़ दुकानदारनि खिलाफ़ इंतजामिया पारां कार्रवाई करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन बारे सां असिस्टेंट कमिश्नर घोटकी जी ऑफिस में गॾिजाणी भी मुनक़िद कई वई। उन दौरान असिस्टेंट कमिश्नर घोटकी एजाज़ अहमद हालेपुर जो चवणो हो त दुकाननि ते कमु कंदड़ हर मुलाज़िम हर सूरत में पंहिंजी वैक्सीन कराए रिपोर्ट डिस्प्ले सेंटर ते लॻाए छॾनि। कोरोना वायरस की वैक्सीन कराइण जे हवाले सां असिस्टेंट कमिश्नर घोटकी एजाज़ अहमद हालेपुर जी सरबराही में गॾिजाणी थी गुज़री। गॾिजाणी में DSP घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़, CMO घोटकी रज़ा हसन खोसो, सिविल अस्पताल घोटकी जो MS डॉक्टर अरबाब मलिक, मुख्तियारकार घोटकी मेहरदीन चाचड़, शहरी इत्तेहाद मेन जो अॻवान आगा नादर पठान, सलाह समेजो ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणी खे ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर घोटकी एजाज़ अहमद हालेपुर जो चवणो हो त शहर जे मुख़्तलिफ़ यूनियन अॻवाननि खे घुर्जे त पंहिंजे दुकाननि ते कमु कंदड़ समूरनि मुलाज़िमनि खे कोरोना वायरस से बचाव बाबति वैक्सीन कराए अहिड़ी सिर्फ़ दुकान जे डिस्प्ले ते हणी छॾनि त ॿी सूरत में उन्हनि दुकानदारनि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। शहरनि असिस्टेंट कमिश्नर घोटकी खे ख़ातिरी कराई आहे त समूरा दुकानदार वैक्सीन कराए ऐं समूरा जेको आहे अमले सां ताउन कयो वेंदो ऐं अहिड़ी रिपोर्ट जेको आहे उहो डिस्प्ले ते बि लॻाई वेंदी। गॾिजाणी में शहरनि असिस्टेंट कमिश्नर घोटकी खे शिकायत कंदे चयो आहे त शहर में सफ़ाई सुथराई न थियणु, गंद किचिरो वधी वञणु, नालनि जो पाणी रोड रस्तनि ते बीहजी वञणु सबबि शहरी शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर घोटकी शहरनि जी शिकायत ते शहर में सफ़ाई सुथराई न थियणु, गंद किचिरो वधी वञणु ऐं नालनि जो पाणी रोड रस्तनि ते बीहजणु ऐं ट्रैफिक जो आज़ार वधी वञण जे हवाले सां लाॻापियल ऑफिसरनि खे हिदायत करे चयो आहे त फौरी तौर शिकायत जो अज़ालो करे शहर में सफ़ाई सुथराई कराई वञे। जी साहिरा, महिरबानी अवां जी माजिद संघड़ तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, मेहरापुर जे क़दीम दरगाह हज़रत पीर सैयद मुरीद अली शाह जो 259 सालियानो उर्स अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे मोहसिन मल्हार। मेहरापुर जे मीर महले में क़ाइम क़दीम दरगाह हज़रत पीर सैयद मुरीद अली शाह बादशाह जो 259 सालियानो उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जो आगाज़ कलंदरी धमाल सां सोमाणी वक़्त खां शुरू थियो। 259 उर्स बाबा मुरीद अली शाह महफ़िलियूं थींदियूं आहिनि वग़ैरह, नात वग़ैरह थींदा आहिनि, तिलावतूं थींदियूं आहिनि शहंशाह जो। महापेर जुमो थींदो आहे। 27 ज़ुल्क़ाद साईं जो सालानो उर्स आहे बाबा जो। 259 उर्स बाबा जो। जीअं त असीं हर साल 27 ज़ुल्क़ाद ते हज़रत सखी बाबा पीर मुरीद अली शाह जो उर्स मुबारक मुनक़िद कराईंदा आहियूं। हिन उर्स मुबारक में न सिर्फ़ु मेहरापुर लेकिन आस पास जी बेड़ाहट जी माण्हू भरपूर तरीक़े सां शिरकत कंदा आहिनि। हर साल जीअं हिन साल बि माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई आहे। असीं हुकूमत सिंध खां इहो मुतालबो था कयूं ऐं औक़ाफ़ खाते खां त हिन दरगाह जे लाइ तरक़ियाती फंड ॾिना वञनि। तमामु वॾी दरगाह आहे जितां परे परे खां पांधियड़ा हिते गॾु थींदा आहिनि। अॼु अल्हम्दुलिल्लाह साईं जन जो उर्स मुबारक आहे, तमामु धूमधाम सां मल्हायो थो वञे। हिन में तिलावत कलाम पाक, नात मनक़बत ऐं तमामु सूफ़ी कलाम हिन में शामिलु थींदा आहिनि। दरगाह खे माना थोरो कमु रहियल आहे, ओसारीअ जो, पलस्तर जो, फर्शनि जो कमु रहियल आहे। उहे गवर्नमेंट खे गुज़ारिश था कयूं त इहे महिरबानी करे हिननि जा कमु हलायो वञे। दरगाह क़दीमी दरगाह आहे। दरगाह पीर सैयद मुरीद अली शाह खां दौल शरनाह ते हिकु जुलूस जी सूरत में अक़ीदतमंद रक़्स कंदा फ़क़ीर कलंदर बख़्श ख़ासकेली जे घरां सरकार जी दस्तार खणी दरगाह जे मुतवली जानी फ़क़ीर जी रहाइश गाह पहुता, जितां मेहंदी ऐं मला मलेमा अलीमराद मला जे घरां पढ़ खणण बाद शहर जे मुख़्तलिफ़ पहाड़नि ऐं बाज़ारुनि मां दौल शरनाह ते
रक़्स कंदा पीर सैद मुरीद अली शाह पाशाह जी दरगाह ते पहुता, जिते चादर ऐं दस्तार जी रस्म अदा करे दुआ घुरी वई। बाद में ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंदनि में मख़सूस लंगर तिल पिणु तक़सीम कयो वियो। उन बाद तिलावत कलाम पाक, नात ऐं कसीदनि बाद सूफ़ियाणे राग रंग जी महफ़िल पिणु मुनक़िद कई वई, जंहिंमें सूफ़ी फ़क़ीरनि सूफ़ियाणा कलाम ॻाए महफ़िल में वेठलनि खे जुमाइण ते मजबूर करे विधो। सूफ़ियाणी महफ़िल बाद फजुर महिल दुआए ख़ैर सां पीर मुरीद अली शाह बादशाह जे उर्स मुबारक जूं तक़रीबूं पंहिंजे पुॼाणी ते पहुतियूं। कैमरामैन बाक़राबाद सां गॾु मोहसन मला, टाइम न्यूज़ मेरापुर। मौसम मला जी रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन। उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं सिठा जा वेझो मेरान हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ गंबट इस्पताल नियो वियो। अव्हांखे ॿुधायूं पिया सिठा जा वेझो मेरान हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। तफ़सील मालूम कयूं था हनीफ़ रज़ा खां। जी हनीफ़ रज़ा, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ताहिरा, ये सेठारजा थाने जी हद मेहरान हाईवे ते ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो है, जिते अपना मार्केट वटि तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल के ज़ोरदार टक्कर लॻो आहे। हादसे सबबि बशीर आरई शदीद ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे इलाज लाइ गंबट इस्पताल नियो वियो आहे, जंहिंजी हालत तमामु नाज़ुक ॿुधाई पई वञे। ॿिए तरफ़ हादसे जो शिकार थियल ॿिन्ही गाॾियुनि खे सेठारजा पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। जी ताहिरा, महिरबानी अव्हांजी हनीफ़ रज़ा, तफ़सील ॾियण लाइ। रोड़ी में सिंधु दरिया जे कप ते ॿेले खाते पारां ॿेड़ियूं विरहाइण वारी तक़रीब कोठाई वई, जंहिं दौरान सिंध मुख़्तलिफ़ ज़िलनि जे ॿेले खाते अमलदारनि में 13 ॿेड़ियूं विरहायूं। तक़रीब में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि शिरकत कई। रोड़ी में सिंधु दरिया जे कप ते ॿेले खाते पारां ॿेड़ियूं विरहाइण वारी तक़रीब थी, जंहिंमें सिंध मुख़्तलिफ़ ज़िलनि जे ॿेले खाते अमलदारनि 13 ॿेड़ियूं विरहायूं। तक़रीब में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि शिरकत कई आहे। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अव्हां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।